तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो। जिथे बि हुजो सुखिया हुजो, अलाह तव्हांखे सलामत रखे, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। आदमखोर ऐं बादशाह जी कहाणी आहे, ॿुधिजो ज़रूरु। अगरि मज़ो अचे त लाइक ऐं शेयर कजो। इहे ॿ टे दोस्त आहिनि, ख़ालिद हुसैन सिंधी, कामरान अली बुघियो डोकरी खां, शौकत अली पंवर सेवण शरीफ़ खां, अब्दुल वहीद मरी जामशोरे खां, मीर नदीम जतोई ओठा चौक लाड़काणो। बादशाह सोचियो हिकु राति मां ग़रीबनि वारो वेस करे वञी ॾिसां शहर में त शहर में छा थो थिए। हुन मज़ूरनि वारा कपिड़ा पुराणा पाए ऐं निकिरी पियो शहर में। हलंदो आयो, जॾहिं विच शहर में पहुतो त हिते बरसाति शुरू थी वई। बरसाति शुरू थी वई त गलियुनि में हिननि खां पाणी हले पियो। हाणे हिनखे रस्तो न पियो मिले त घर मोटी वञा। ॾिठे त हिकिड़ी झूपड़ी आहे, हुन में हिकिड़ी कुराड़ी वेठी आहे, लड़ियो ओॾे। हुन कुराड़ी जो तूं केरु? हिन चयो मां मुसाफ़िर आहियां। चई मानी खाईंदे? चई हा मानी खाईंदुसि। मानी हिकिड़ी पई खणी हिनखे ॾिनई। हिन चयो हिते हिकिड़ी मानी आहे, अमड़िया तूं खाईंदी या मूंखे ॾींदी? चई आहे त हिकिड़ी मानी पर हाणे इहा तूं खा। हिन ॿ टे गिर हयां, पोइ हुन खां पुछा कयईं ॿिए वार तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए, को मर्द वग़ैरह? चई मर्द को बि कोन्हे, बसि हिकिड़ी मुंहिंजी धीउ आहे। सुबुह जो वेंदा आहियूं, काठियूं करे ईंदा आहियूं, उहे खपाईंदा आहियूं। उन में गुज़र सफ़र पियो थींदो आहे असांजो। को मुसाफ़िर आहे वियो त हुनखे मानी खाराईंदा आहियूं। भई इहो ई मन आहे असांजो। अधु राति खां पोइ बरसाति बीह वई, पोइ पाणी कुझु घटि थियो ऐं हे निकिरी पियो, सिधो आयो महलात में। वक़्तु गुज़रंदो रहियो। 6-7 महीननि खां पोइ उहा ई कुराड़ी, सुबुह जो टाइम हुजे, कचहरी लॻी पई हुजे, उहा कुराड़ी आई पर रड़ियूं कंदी आई। हिन त सुञातो हुन कुराड़ी खे, पर कुराड़ी न पई सुञाणे हिनखे, छो जो हिनखे मज़ूरनि वारा कपिड़ा पुराणा पातल हुया। हे तख़्त खां लही आयो, अचे हुनखे चई तूं मुंहिंजी अमड़ आहीं, तूं रड़ियूं छो थी करीं? ॿुधाए छा ॻाल्हि आहे? चए भाउ ॻाल्हि हीअं आहे, 2-3 महीना थिया आहिनि, मुंहिंजी छोकिरी खजी वई आहे। चई किथां खजी वई आहे? चई झंग में तव्हां काठियूं करणु वेंदा हुआ त उतो आदमखोर खणी वियो मुंहिंजी छोकिरी खे। पोइ ॾाढो मां भॻसि, हिन ॾे हुन ॾे हुन ॾे, आख़िर किथां बि मूंखे रस्तो कोन मिलियो। पोइ ख़बर ॿुधमि त बादशाह भलो आहे, असांजो दिलेर आहे, ईमानदार आहे, इन करे मां तो ॾे आई आहे त मूंखे छोकिरी मोटाए ॾे। चई मां तूं हाणे वेह, तूं मुंहिंजी अमड़ आहीं, मां अॼु निकिरां थो तुंहिंजी छोकिरीअ पोयां। जेकर जेरी आहे त मोटाईंदोसांसि। वज़ीरनि खे हुकुम कयईं, कोट वारनि खे, चई ॻाल्हि ॿुधो, मां वञा थो हिन जी छोकिरी जी ॻोल्हा में। जे मां मोटी आहियां त कुझु ॾींहंनि में त ठीकु आहे, न त मुंहिंजी बादशाही हिन कुराड़ी खे ॾिजो, इहे सम्झो मुंहिंजी अमड़ अथव। हुन चयो ठीकु आहे, जेको हुकुम तव्हांजो। हिन ओॾी महिल घोड़ो कायो, तलवार खयईं। हिकिड़ो चतू हिनजो धारियल हुयो मिठू, उनखे बि खयईं पाण सां गॾु। चई हिक खां 2 भला। निकिरी पिया हलंदा आया झंग में अंदरि, उते ज़हरीला नाग रस्तनि सां हे हो मारींदो टपंदो आयो। आख़िर अचे टेपरी थी, हिकिड़े वण जे हेठो वेही रहिया हे। हाणे ॿियो त केरु कोन, हाणे चतू सां सलाह पियो करे, चई ॾे हाल वाल चतू, हाणे काॾे हलूं, कीअं कयूं? हेॾो वॾो झंग आहे, ख़बर ई कान थी पए आदमखोर काथे आहे। चतू चयो त हाणे हिनमहिल त राति पवण वारी आहे, असांखे खपे त असां किथे का पनाह ॾिसूं, को घर घाट ॾिसूं, उते असां हलूं। हेॾो वॾो झंग आहे, हिन में ज़हरीला जानवर आहिनि, सो ईअं त बादशाह तव्हांखे नुक़सानु पहुचे। चई चतू ॻाल्हि ॿुध, तूं पखी, हिनमहिल जो पखी सभु आख़िर ते मोटनि था पिया, इन पखियुनि खां तूं छो थो हाल वाल वठी आदमखोर जो? हे जॻह झंग में पखी रहंदा, ज़रूरु कंहिं न कंहिं ॾिठो हूंदो हुनखे। तूं वञ पंहिंजी ॿोली में वञ, हिननि सां ॻाल्हाए। चतू चयो ठीकु आहे। ओॾी महिल चतू निकिरी पियो, हलंदो हुयो पंहिंजे चतुअ सां वञी मिलियो, उन्हनि जे बारे में पुछा की आदमखोर हो। कलाक खण खां मोटी आयो, सिज बि हिते लहण वारो हुजे। चई चतू एतिरी देरि कई छो? चई ॻाल्हि हीअं, मां पंहिंजी बिरादरीअ सां मिलुसि, उन्हनि मूंखे 10 पंध ॾिनो, पर पोइ मां पाण वियुसि ॾिसणु, उहो मां वञी ॾिसी मोटी आयो आहियां।
हाणे पंधु लॻंदो कलाक ॿनि जो पंधु आहे त राति पइजी वेंदी। राति जो हलण इहा त माना सही न आहे। चई पोइ हाणे हल अॻिते ॾिसूं था का वस निकिरी पिया। ॾिठो हिकिड़ी जाइ ते धूओं दुखे थो पियो। चतू खे चवंदा ॻाल्हि ॿुध, जिते धूओं थो दुखे ज़रूरु हिते वसे हूंदी, हलूं था राति रहूं था हिते, सुबुह जो पोइ निकिरंदा त ॾींहुं आहे शींहं। चवंदा हलंदा आया। हिकिड़ो मन वठंदो पियो, उते हिकिड़ी कुराड़ी वेठी आहे। चई हाणे घर त आहे पछाड़ी, अचे हिन सलाम अचे वरायो, हिते राति ई पइजी वई। हुन पुछा कयनि कुराड़ी तव्हां केरु आहियो? हुन चयो मां बादशाह आहियां, हे मुंहिंजो चतू आहे। सो असां निकिता आहियूं आदमखोरी तलाश में। सो हिकिड़ी खे मां पंहिंजी अमड़ करे सॾु कयो। सो उनजी छोकिरी खणी वियो आदमखोर, उन जी तलाश में निकिता आहियूं। राति पइजी वई आहे। हिते कुराड़ी रोअण लॻी। हिन चयो मां तूं छो थी रोई? चई वॾो दास्तान आहे मुंहिंजो। चई ॿुधाए? चई न पहिरियों तूं मानी खा। हिनखे मानी नहीं, चतू खे कुझु मेवा झंग मां पटे ईंदी उहा कुराड़ी, उहे मेवा कुझु नहीं चतू खे। चतू मेवा खाधा, हिन मानीअ 2-3 गिर हया। चई अमड़ हाणे तूं पंहिंजो दास्तान ॿुधाए मूंखे, तेसिताईं राति ई भली गुज़रे। चई उहा ॻाल्हि हीअं आहे, असां हिते झंग में ई रहंदा आहियूं। मूंखे हिकिड़ो पुटु हुयो, मुंहिंजो मुड़ुसु वियो मरी, पोइ हिते ई रहंदा आहियूं। काठियुनि ते गुज़र सफ़र कंदा आहियूं। सो हिकिड़े ॾींहुं असां वियासीं काठियुनि जे खणणु। उते हिकिड़े हमराह कंहिं जानवर खाधो हुयो। सो उनजे हथ में हिकिड़ी मुंडरी पियल हुई, तमामु क़ीमती हुई। उनखे लाहिण जी कईसीं पर न लथी, त मां पंहिंजे पुट खे चयो भाउ छॾ हिनखे, नथी लहे छॾीसीं। हुन चयो मां लाहींदोसांसि। आख़िर हुन चप विझी हुनखे माना पटे कढियो। हुनखे उहो रत जो लॻो, हे रत चूसण में शुरू थी वियो। मां ॾाढी हकलू कयूंमांसि पर पोइ मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधई। ओॾी महिल वठी मां हिते घर आई मां, वरी मोटी वञी वरी हुन में शुरू थी वियो रत चूसण में। रत जो लॻो हुनखे ॾंदनि में। उन खां पोइ राति हे जो आयो त सभु पानोश लॻो किरियो पियो। सुबुह जो मानी ॾींहुं मानी न खाधई। चई मूंखे रत खपे। चई अमड़ जे मां तोसां गॾु रहंदुसि, मां हाणे तुंहिंजो रत पोइ पीअंदुसि, इन करे मां हाणे वञा थो परे तोखां। पोइ इहो हलियो वियो। हाणे उन जी जुदाईअ मां रोआं थी पई। मुंहिंजो पुटु जेको आदमखोर थी वियो, उन हिकिड़ी मुंडरी जे करे। उहा मुंडरी कहिड़े कम जी असांजी, जंहिंमें मां पंहिंजो पुटु विञाए वेठसि। चई मां ॻाल्हि ॿुधो, तूं बि मुंहिंजी अमड़ आहीं, मां वञा थो हाणे, इनशा अल्लाह ताला तुंहिंजी मदद मां कंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो वञाए, जे तुंहिंजो पुटु मुंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधियूं त तोड़े ज़रूरु ईंदी। जॾहिं हिते तूं वटि अचे त उहो जीअं निंड पइजी वञे, ईअं तूं हुनखे जंजीरें ॿधी छॾिजांइ, पोइ वधीक मां तोखे ॿुधाईंदुसि। चई बा ठीकु आहे। सुबुह थियो, हे निकिरी पिया। हलंदा आया त हिकिड़ो जबल आहे, हुन मथां गार आहे। जॾहिं गार में अंदरि जो घिड़िया त ऊंदहि लॻी पई हुजे। हिन छा कयो, 2-3 काठियूं गॾु करे पंहिंजो पटको लाहे उन काठियुनि खे वेढ़े ठोके न हुनखे तीली। अंदरां रोशनी थी गार में अंदरि। ॾिठे त हुन गार में अंदरि छापा छापियल आहिनि, के नंढे ॿारनि जा, को रतु लॻो पियो आहे, पुराणो को रतु लॻल आहे, हे हो अंदरि। अंदरि जेको त छोकिरी जो रोशनी जो ॾिठी त छोकिरी दाऊं करणु लॻी। हे भॼंदो आहे छोकिरी खे, चई चुप कर, रड़ियूं न कर, मां तोखे बचाइण आयो आहियां, तूं रड़ियूं कंदी आदमखोर अची निकिरंदो। हुन चुप कई। हिन जंजीर जा खोलिया छोकिरी आहे त आदमखोर बि अचे निकितो। आदमखोर चङो थियो तूं आहे, मां त इंसान जी तलाश में हुयुसि, पर हीअ छोकिरी हिनखे न पियो, इन करे हिन रत पीआरियो, हिन सां मुंहिंजो प्यारु थी वियो। हिनखे चई ॻाल्हि ॿुध, मूंसां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए, पोइ तूं भली मूंखे खाइजांइ। चई ॿुधाए। हिन सोचियो दिलि में, अगरि मां हिते दिलेरी ॾेखारींदुसि, झेड़ो कंदुसि त मार खाई वेंदुसि, आदमखोरा मारे विझंदो। हाणे कुझु अकुल इस्तेमालु कजे। चई हे ॾिसी थो फोटू, हे नंढे ॿार जा। चई हा। चई तूं बि नंढो ॿार आहे, तोखे पंहिंजी माउ पालियो, वॾो कयईं तोखे, केतिरा ॾुख ॾिठा हूंदई तोखे वॾे करण में, अॼु तूं आदमखोर थी वएं। ऐं तुंहिंजी माउ कुराड़ी थी वई आहे, मां हुनखे ॾिसी आयो आहियां, ज़ारो ज़ार रोए थी पई। इहा बि कुझु ॾींहंनि में तुंहिंजी जुदाई में मरी वेंदी झंग में,
उनखे बि जानवर खाई वेंदा। तूं भली आदमखोरी हुज पर पंहिंजी अमड़ जी सार संभालत रह। उन ॾे त वञ कॾहिं, उनखे त मुंहुं ॾेखार वञी। ईअं जो हिनखे चई त आदमखोर अखियुनि में पाणी अची वियो। हिन दिलि में सोचियो त मुंहिंजो धकु लॻो हिनखे। चई तूं सही थो चवीं मूंखे, ठीकु आहे, छोकिरी तूं वठी वञ, मां पंहिंजी अमड़ ॾे थो वञा, हाणे तोखे मां बख़्श कयो। आदमखोर उतां निकितो, सिधो वियो पंहिंजी अमड़ ॾे। हिन छोकिरी खे कढी उतां ऐं निकिरी पिया चतूं पाण सां गॾु खणी। जेॾी महिल फिरंदा फिरंदा आया आस्ते आस्ते अचे पहुता उतड़े। चई अमड़ ॾे हाल वाल। चई आयो हाणे मोको थी मोटी अची, मां मोटी थो अचां पोइ। चई हे वियो हूंदो को रतु पीअण, हाणे जीअं मोटी थिए हिनखे तूं ॿधी छॾिजांइ। मां कंहिं हकीम कंहिं तबीब खां पुछा कंदो हिन जो इलाजु, पोइ हिन इलाजु कंदासीं। मां मोटींदुसि तोॾे, मुंहिंजो तोसां वाइदो आहे। चई अबा ठीकु आहे। हे त निकिरी पियो, सिधो आयो उते पंहिंजे शहर में। आयो हुन कुराड़ी सां मिलियो। चई हीअ वठि तूं पई छोकिरी। छोकिरी हुन वरिती। चई हाणे ॻाल्हि ॿुध, असांजो त केर बि कोन्हे को, मुंहिंजी छोकिरी ख़ूबसूरत बि आहे, नई जवान आहे, हाणे तूं हिन सां शादी कर भला। हिन चयो मां हिनखे छॾाए आयो आहियां, हाणे मां जे हिन सां शादी कया, छोकिरी राज़ी आहे अलाए न आहे। चवंदा जेको थोरो कयईं त उन जो बदिलो थो वठी। तूं छोकिरी खां पुछा कर, जे बीहे थी त मां पोइ हुन सां शादी कंदुसि। छोकिरी खां पुछा कयईं, छोकिरी चयो हाणे बादशाह खां वधी ॿियो केरु आहे मूंखे, सही आहे, मूंखे क़बूल आहे। हिन चयो ॻाल्हि ॿुधो, हाणे निकाह विझी था छॾियूं, बाक़ी शादी पोइ मां कंदुसि। हाली मूंखे हिकिड़ो कमु रहियल आहे, हिकिड़ी अमड़ मुंहिंजे इंतज़ार में आहे। चई ठीकु आहे। हिननि मुला घुरायो, राति जो निकाह थियो। हिन पुछा कयो के हकीम खां तबीबनि खां त ॾियो हाल, को आदमखोर थी वञे उनखे पोइ कीअं मुंहुं ॾिजे। चई हाणे हुन जा ॾंद जेके आहिनि इहे वॾा थी विया हूंदा, हाणे हिनखे मिठी मानी करे ऐं गरम गिहु हुन में विझी गरम करे ऐं उहा खारायो हुनखे। खाराए पोइ हुनखे थधो पाणी पीआरियो। थधो पाणी पीआरे पोइ हणो त मुक भर करे। हुन जा जेके ॾंद आहिनि इहे हुन जा भॼी पवनि, पोइ बसि, पोइ हुन में आदत निकिरी वेंदी। हिन जो ठीकु आहे। सुबुह थियो निकिरी पियो, सिधो आयो उते त जंजीरे ॿधो पियो आदमखोर। पुछा कयसि कुराड़ी, चई मां ॾे हाल। पुछा कई, चई मां हकीमनि खां तबीबनि खां पुछा करे आयो आहियां। चई पोइ हाणे। चई मिठी मानी पचाए, बुसरी जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं बुसरी। चई बुसरी पचाए, गरम गरम जीअं तए खां लाहींदी वञी तीअं ई गिहु मथां हणी ऐं खाराईसि। जीअं गरम मानी लहंदी वई तए मां बुसरी, तीअं हुन वात में दॿींदा वियासीं। उहो खाए न पियो त ज़ोर दॿींदा पिया वञनि, त आख़िरकार हिन कुझु खारायूं। चई थधो पाणी खणी आ। हाणे थधो पाणी खणी आहे, दिलि जो पाणी थधो खणी। चयो ज़ोर ते खणी पाणी पीआरे, हुनखे पाणी पीआरे भरकर जो मुक हईंसि। अॻियां ॾंद हुनजा जेके भॼी पिया, जेके जिन खे असां नेश चवंदा आहियूं, जीअं कुतनि खे नेश हूंदा, हर जानवर खे नेश हूंदा आहिनि, हिन जा ॾंद उहे भॼी पिया। भॼी जो पिया त हाणे हिन में उहा आदत ई निकिरी वई, छो ॾंद रहिया ई कोन। हाणे काॾों चख हणंदो कंहिंखे, काॾों हाणे थिए। कुझु ॾींहंनि खां पोइ हुनखे छोड़ियो, पोइ हुन मानी खाइणु शुरू कई, जेके आम इंसान खाइनि था मानी, उहा मानी खाइणु शुरू कई। उहा तलब हिन जी ख़तमु थी वई। उते जो ॿधल बि हुयो कुझु टाइम, ॾंद बि भॼी पियसि उहे, जिन खे रतु लॻो हुयो, त हुन मां आदत निकिरी वई। हिननि खां मोकिलाए निकितो, सिधो आयो पंहिंजे वरी शहर में, अचे शादी करे पंहिंजे घर में ख़ुशि थी वेही रहियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।